नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी समेत भर पासे वारे 100 खां वधीक ॻोठनि जी लाइट मुसलसल 22 कलाकनि खां बहाल न थी सघी आहे। गुज़िरियल राति तूफ़ानी बरसात बाद बिजली जा केतिरा ई पोल ऐं तारूं किरण सबबि मुसलसल बिजली बंदि थी वई आहे। सीपको इख़्तियारनि सॼो ॾींहुं गुज़रण बावजूदि बिजली बहाल न कराए सघी। रवासी सख़्त मुश्किलात जो शिकार आहे। गर्मी ऐं बीठल बरसाती पाणी जे सबबि रवासी घरनि अंदरि ज़िंदगी निज़ाम धरम भरम थी वई आहे। मस्जिदनि ऐं घरनि में पाणी खुटी वियो। घर अंदर पियल यूपीएस ऐं जनरेटर बीह विया आहिनि, जॾहिं त बिजली सां गॾु बिजली कंपनी जो मोबाइल पिणु मुसलसल 18 कलाकनि खां बंदि पियल आहे। बिजली जे बहाल न थियण सबबि बर्फ़ कारखाना बंदि, जंहिं सबबि शहर मां बर्फ़ जी फिरामी बंदि थी वई आहे। तेज़ तूफ़ान सबबि बिजली जा पोल ऐं तारूं किरियूं हुयूं। कोशिश कयूं पिया जल्द बहाल थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।